राणीपुर जे पिराणी हवेली में फौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़ो जी पोस्टमार्टम बाद 5 सफ़न ते बदल शुरुआती रिपोर्ट जारी कई वई आहे। फातिमा जे पूरे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में 9 ज़ख़्मनि जा निशान मौजूद आहिनि। फातिमा जो चेहरो हिक पासे खां नीरो ऐं ॿिए पासे खां साओ थी चुको हो। रिपोर्ट मूजिब फातिमा जी अख, चेल, पेर, गोॾे ऐं हथ ते निशान हुया। कुछ अंसरनि खे माइक्रोबायोलॉजी लाइ बि उमाणियो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। राणीपुर जी पिराणी हवेली में फौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़ो जे पोस्टमार्टम जी 5 सफ़न ते बदल शुरुआती रिपोर्ट जारी कई वई आहे। फातिमा जे पूरे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते 9 ज़ख़्मनि जा निशान मौजूद आहिनि। रिपोर्ट मूजिब फातिमा जो चेहरो हिक पासे खां नीरो ऐं ॿिए पासे खां साओ थी चुको हो। शुरुआती रिपोर्ट मूजिब फातिमा जी अख, चेल, पेर ऐं गोॾे ते ऐं हथ ते निशान हुया। कुछ अंसरनि खे माइक्रोबायोलॉजी लाइ उमाणियो वियो आहे। अहम ख़बर खां तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। राणीपुर जी पिराणी हवेली में फौत थी वियल मासूम नींगरी फातिमा फरोड़ो जी पोस्टमार्टम बाद 5 सफ़न ते बदल शुरुआती रिपोर्ट जारी कई वई आहे। फातिमा जे पूरे जिस्म ते मुख़्तलिफ़ हिस्सनि ते 9 ज़ख़्मनि जा निशान मौजूद आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे राणीपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अकबर शाहानी। जी अकबर, इन हवाले सां वधीक अपडेट कजो। जी, असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त कुझु ॾींहं अॻु पिराणी हवेलीअ में तड़पी फौत थियल नींगरी फातिमा जो जेके बोर्ड जेको क़ाइमु थियो हुयो मेडिकल तरफ़ां हुनजो पोस्टमार्टम करण जे लाइ, उन जा जुज़ा जेके वरिता विया आहिनि उहे उन बाबति अमानुल्लाह भंगवार जेको डॉक्टर आहे उन पंहिंजे इब्तिदाई जेकी रिपोर्ट 5 पेजनि ते जारी कई आहे। उन में हुन ॿुधायो आहे त नींगरीअ ते 6 खां 7 जेके आहिनि तशदद जा निशान आहिनि ऐं नींगरीअ जे जेके पायखाने वारी जॻह आहे उन ते बि निशान आहिनि ऐं उन घटि में घटि 15 अहिड़ियूं तजवीज़ूं पोस्टमार्टम कंदड़ बोर्ड खे मोकिलियूं आहिनि त हिननि 15 जेके आहिनि शयुनि जो जेको आहे पोस्टमार्टम जारी कयो वञे। उन मुताबिक़ हिन वक़्तु राणीपुर थाणे ते SSP बि रॉयल खोसे समेत जेको आहे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे जी वॾी नफ़री मौजूदु आहे ऐं उते जेके सैंपल वरिता विया ऐं जुज़ा पोस्टमार्टम लाइ उन्हनि खे उते सील कयो वियो ऐं हिन वक़्तु सख़्तु पुलिस पहिरे में जेको आहे उहे जुज़ा हिन वक़्तु राणीपुर थाणे खां पोस्टमार्टम जे लाइ रवाना कया विया आहिनि। ॿिए पासे ॾे ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त इब्तिदाई जेकी डॉक्टरनि तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि पोस्टमार्टम टीम खे, उन मुताबिक़ नफ़री हिन महिल पुलिस नफ़री मुकमल हरकत में अची वई आहे ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त जेको आहे समूरनि जेके हवेली अंदरि ईंदड़ वेंदड़ माण्हू या नौकर आहिनि उन्हनि जी DNA वरिती वञे। ज़रिए वटि इहा बि ॼाण मिली आहे त पीर असद शाह खां राति जेको आहे गिम्स अस्पताल में जेको आहे पहिरियों DNA टेस्ट जेकी वरिती वई आहे। हिन वक़्तु जेको आहे राणीपुर ते वरी पुलिस नफ़री ऐं लेडी पुलिस तलब कई वई आहे जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि ऐं कंहिं वक़्तु बि जेको आहे उहो पिराणी हवेलीअ ते कार्रवाई आहे उनखे सील करण जा पिणु सांदा थी रहिया आहिनि। जॾहिं त गैर हतमी जेकी पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उहा 3-4 ॾींहंनि में अचण जा इम्कान आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर जेकी बोर्ड पोस्टमार्टम लाइ टीम मुक़ररु कई हुई उन जूं जेके तजवीज़ कयल 5 पेजनि जी रिपोर्ट आहे उहा पिणु पोस्टमार्टम जे कंदड़ जेके डॉक्टरनि जी टीम आहे उन्हनि जे हवाले कई वई आहे। जी ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी अपडेट करण लाइ।